सोणी सिंध जे सोणे डिवीज़न हैदराबाद जे ज़िले टंडोलियार खां चंबड़ रोड ते फाज़ुल स्टॉप खां सिधे रस्ते जी तरफ़ वञिबो आहे। अल्लाह ताला जे कामिल वली साईं घोट अब्दुल हकीम शाह जलाली जी दरगाह उन तरफ़ आहे। अॻिते हली चाकर शाख अचे थी। चाकर शाख खां खाॿे पासे मुड़िबो आहे साईं अब्दुल हकीम शाह घोट जी दरगाह ते वञण जे लाइ। त खाॿे पासे मुड़ण खां पोइ उते साईं घोट अब्दुल हकीम शाह जलाली जी दरगाह खां अॻु में ॻोठ अचे थो शेर मोहम्मद लुंड ॻोठ। उन शेर मोहम्मद लुंड ॻोठ जे अंदरां खां रोड आहे, पको रस्तो आहे जेको साईं अब्दुल हकीम शाह घोट जलाली जी दरगाह जी तरफ़ वञे थो। साईं घोट अब्दुल हकीम शाह जलाली जूं केतिरियूं ई करामतूं मशहूरु आहिनि। ला इलाज मर्ज़ जा मरीज़ हिते आया, शफ़ायाब थी विया। एतिरे क़दुरु जो के मरीज़ कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हुआ, जिन्हनि साईं अब्दुल हकीम शाह घोट जी दरगाह ते हाज़िरी भरी ऐं दुआ घुरी ऐं अल्लाह ताला साईं अब्दुल हकीम शाह घोट जलाली जे तुफ़ैल उन जे वसीले उन्हनि जा उहे मर्ज़ ख़तमु करे छॾिया। हकीम शाह घोट जूं केतिरियूं ई करामतूं मशहूरु आहिनि। साईं अब्दुल हकीम शाह घोट जी दरगाह ते के माण्हू खोड़ सारा माण्हू अहिड़ा जेके बेरोज़गार हुआ, उन्हनि खे रोज़गार मिलियो। अल्लाह ताला उन्हनि जे दुआउनि खे क़बूल कयो। साईं अब्दुल हकीम शाह घोट जलाली जे वसीले उन्हनि जूं दुआऊं क़बूल थियूं। बेरोज़गारनि खे रोज़गार मिले थो। जेके बे औलाद आहिनि, बे औलाद जोड़ा हिते अचनि था, उन्हनि खे बि औलाद जी दौलत सां मालामाल करे थो अल्लाह ताला। साईं घोट अब्दुल हकीम शाह घोट जलाली जे सदके माण्हू जी हैसियत तब्दील थी वञे थी, माण्हू जो मक़ाम ऐं मर्तबो तब्दील थी वञे थो। साईं घोट अब्दुल हकीम शाह जलाली जे हवाले सां इहो बि मशहूरु आहे त साईं जेको आहे ज़मीन ते कुरुल बेवस ऐं लाचार माण्हुनि खे आसमान ते पहुचाए छॾे थो। जेके ज़वाल में मुब्तला आहिनि उन्हनि खे उरूज ते पहुचाए सघे थो। त हीअ जेको ख़बर जो वञ तव्हां ॾिसी रहिया आहियो त उनजो बि करामत मशहूरु आहे। त हिकिड़ी औरत हिते आई, साईं घोट अब्दुल हकीम शाह जलाली जे ख़बर जो पन खाधो ऐं पन खाइण खां पोइ अल्लाह ताला हुनखे पुट जो औलाद अता कयो। ऐं अॼु ही ख़बर जो पन जेको आहे, हिन पन जो निशान उन जेको छोकिरो पैदा थियो आहे उनजे पेट ते ही ख़बर जे पन जो निशान अॼु बि मौजूदु आहे। केतिरा ई माण्हू अची साईं अब्दुल हकीम शाह घोट जी हिन करामत खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि था, जंहिंमां साबित थिए थो त हीअ अल्लाह ताला जो वॾो कामिल वली आहे जिन जी दरगाह ते माण्हुनि जे दुआउनि खे क़बूल करे थो। हिते साईं घोट अब्दुल हकीम शाह जलाली जो जलाल बि मशहूरु आहे। को वक़्तु घणो वक़्तु अॻु में हिते साईं घोट जी अब्दुल हकीम शाह घोट जी दरगाह जे आसपास खां बि को माण्हू गुज़री कोन सघंदो हुयो ऐं माण्हू ख़ौफ़ में मुब्तला हुया, साईं जे जलाल खां घबराईंदा हुया। पर आहिस्ते आहिस्ते साईं अब्दुल हकीम शाह घोट जलाली माण्हुनि जे लाइ साईं अब्दुल हकीम शाह घोट जलाली नरमी पैदा कई ऐं दुआउनि जा दर खुलिया, क़बूलियत जा दर खुलिया। माण्हुनि जा बेड़ा पार थिया, माण्हुनि जा बेड़ा पार थियनि था, माण्हुनि खे कामयाबी मिले थी, माण्हुनि जे मन जूं मुरादूं पूरियूं थियनि थियूं, माण्हुनि जूं ख़्वाहिशूं पूरियूं थियनि थियूं, माण्हुनि जा ख़्वाब पूरा थियनि था, माण्हुनि जे मन जूं मुरादूं पूरियूं थियनि थियूं। माण्हू रोअंदा रड़ंदा दाहूं कंदा हिते अचनि था, ख़ुशि थींदा हितां साईं अब्दुल हकीम शाह घोट जलाली जी दरगाह तां वापसि मोटनि था।